जैकमाबाद बल्दियाती इलेक्शन में मुखालिफ़नि जी धांधली, ज़िले अमीर ते हमिलो, फायरिंग, एजेंटनि जे अगवा करण, बैलेट पेपर चोराइण ऐं कारकुननि ते तशदुद करण ख़िलाफ़ ज़बरदस्त मुज़ाहिरो। डीआरओ ऑफिस ऐं प्रेस क्लब आॾो धरणो, रोड ब्लॉक, पुलिस इंतज़ामिया जी नाक़िस कारकर्दगी सवालिया निशान करार। तफ़सील मूजिब जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां मुखालिफ़ उम्मीदवारनि पारां धांधली, फायरिंग, ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी ते हमिलो, गाॾियुनि खे तबाह करण, कारकुननि खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चयो आहे त ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी, मौलाना अब्दुल जब्बार हिंद, हाफ़िज़ मीर मोहम्मद बंगलानी, इंजीनियर हमादुल्लाह अंसारी, जेटीआई जो सूबाई अॻुवाण मोहकुमुद्दीन, उम्मीदवारनि अब्दुल रहीम सुमरो, काउंसलर मौलाना सनाउल्लाह बिरोई, शफ़ी मोहम्मद चाकर ख़ान जखराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में दफ़्तर चयुआई खां कढियो वियो। सवें कारकुननि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च करे धांधली नामंज़ूर, दहशतगर्दी नामंज़ूर जहिड़ा नारा हंया। मुज़ाहिरनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। मुज़ाहिरीन शहर जे डीसी चौक, डीआरओ ऑफिस ऐं बाद में प्रेस क्लब जे अॻियां धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल करे रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते मुक़र्रिरीन ख़िताब कंदे चयो त बल्दियाती इंतिख़ाबात में पूरे ज़िले में पीपी उम्मीदवारनि ऐं भोतारनि दहशतगर्दी ऐं फायरिंग कई। ज़िले अमीर डॉक्टर एजी अंसारी ते हमिलो कयो, गाॾियूं तबाह कयूं, रिज़ल्ट तब्दील कयो, एजेंटनि खे अगवा कयो ऐं यरगमाल बणायो, बैलेट बॉक्स चोरी कया विया ऐं ॿियनि दर्जन कारकुननि खे ज़ख़्मी कयो, जंहिंखे सूरत में क़बूल नाहे। वधीक चयो त केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते 11 फार्म ते रिज़ल्ट न ॾिनो ऐं हुननि ऐलान कयो त इंसाफ़ न मिलियो त ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कोर्ट वेंदासीं।